ही आहे सिंध यूनिवर्सिटी मां फ़ैल थियल कामोरो सैयद ज़ाकिर अली शाह। 1982 में सिंध यूनिवर्सिटी मां BA जे 2 सब्जेक्टन में फ़ैल थियण बाद पैसनि एवज़ कूड़ी डिग्री कढाए 1990 में उन जाली डिग्री ते तालीम खाते में भर्ती थियो। सैयद ज़ाकिर शाह नौकरी वठण खां बाद पुराणो तजुर्बो हुजण करे जल्दी अपग्रेड थींदो वियो। आख़िर हुन सणबियूं कुर्सियूं वठण बि शुरू करे छॾियूं। हूअं त केतिरियूं सणबियूं कुर्सियूं खेसि नसीब थियूं, पर सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सैयद जी ज़िंदगी खे संवारे छॾियो। सैयद ज़ाकिर शाह जाली डिग्री ते टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन भी बणियो ऐं तालीम खाते जो स्पेशल सेक्रेटरी भी बणियो। हुन जी जाली डिग्री जो राज़ फाश थियो ऐं जांच पड़ताल थी, पर बासर हुजण करे जांच पड़ताल ऐं अदालती फ़ैसिलनि खे चालाकीअ सां बंदि कराए बीमारी जो बहानो बणाए छॾियो। आख़िरकार सिंध हुकूमत खे बि दुखी ॾेखारे समूरियूं सरकारी मराहतूं ऐं पघारूं खाई पाण खे बि रिटायर कराए वियो। काफ़ी अरसो गुज़रण बाद सिंध सरकार खां पुछा गछा त न कई, पर हुन खां 2 सरकारी गाॾियूं बि वापसि न कराए सघी। सिंध सरकार खे घुर्जे त कानून जी रिट खे चैलेंज कंदड़ हिन जाली डिग्री रखंदड़ कामोरे खां समूरियूं पघारूं वापसि वठी हुन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई बि कराई वञे त जीअं आईंदा को अहिड़ो फ्रॉड करे न सघे। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।